अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार बाढ़े रिपोर्टर मेहरान चांडियो बाढ़े में कुछ ॾींहं अॻु ऐसिश रहमतुल्लाह सोलंकी ऐं संदसि पुटु नवीद सोलंकी जिन पारां ॿिनि शागिर्दनि भाइरनि यासिर पठान मुज़म्मिल पठान मथां बिलाजवाज़ तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ पठान बिरादरी समेत शहर से मुख्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुनि के अगवाननि बशीर अहमद पठान, परवेज़ अहमद पठान, हसनैन फिरदौस हुसैन फालपोटो, कामरेड वहीद अली कांदड़ो, अब्दुल हकीम छतियाल, नूर मोहम्मद बुलेदी, मीर मुर्तज़ा गोपांग, जनरल आबदीन गोपांग की अगवानी में दरगाह शरीफ चौक खां एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख्तलिफ़ रस्तनि खां थींदी हैदर चौक पर पहुती, जिते लाड़कानी खां हैदराबाद ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौके ते बशीर अहमद पठान, हसनैन फिरदौस हुसैन फालपोटो, अब्दुल हकीम छतियाल एहतजाजी रैली के खिताब कंदे चयो त 5 ॾींहं अॻु बाडिया पुलिस रात जो असांजा 2 नौजवान शागिर्द भाइरनि यासिर अली ऐं मुज़म्मिल पठान के बिलाजवाज़ खंबे मथन थाणे अंदर बेइंतहा तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जंहिंजी इंक्वायरी SSP रोल खोसो पाण कई, पर असां सां तक़ाज़नि मुताबिक़ इंसाफ़ न कयो वियो आहे। हिननि चयो त न ई शागिर्दनि मथां तशद्दुद कंदड़ नवीद सोलंकी खे सज़ा ॾिनी वई, न ई संदसि पीउ खे कानून जे कटहरे में आंदो वियो आहे। हिननि वधीक चयो त ॿीहर इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में असांजो ही एहतजाज वारो सिलसिलो जारी रहंदो, जंहिंजो ज़िम्मेवार बाडिया पुलिस रहंदी।